नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त डर की मां ख़बर ॾींदा हलो। टेक्निकल कॉलेज बचायो एक्शन कमेटी जे सॾ ते TTC कॉलेज जे मुख्य गेट आरो तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन ॾियाम अब्दुल फतह समेजो जी अॻवानी में मुज़ाहिरो ऐं धरणो। कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ छती नारेबाज़ी। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुज़ाहिरीन चयो त कॉलेज जो प्रिंसिपल जे रवैयनि सबबि शागिर्दनि जी तालीम तबाह पई ते हिन मुक़ामी फाइनेंस मैनेजर खे नौकरी मां बिला जाइज़ बरतरफ़ करे छॾियो आहे। हिननि चयो त कोरोना सबबि 1 साल खां कॉलेज बंदि रही। जीअं ई कॉलेज खुली त प्रिंसिपल शागिर्दनि लाइ गेट बंदि करे छॾियो। हिननि चयो त शागिर्दनि खां 500 बजाए 4500 फीस वरिती पई वञे, जॾहिं त कॉलेज हलाइण लाइ हितां जा सनती इदारा बजट ॾियनि था। शागिर्दनि लाइ पिक एंड ड्रॉप जी बि सहूलियत कोन्हे। हिननि चयो त प्रिंसिपल खे हटाए शागिर्दनि लाइ तालीम जा दरवाजा खोलिया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।